लगे थो छोरे खे अॼु वरी नशो कोन मिलियो आहे। नशो को सस्तो आहे छा रोज़ाना हिन खे मिलंदो। बाक़ी तूं वरी कहिड़े मर्ज़ जी दवा आहीं? हा 4 मानियूं वेले ते खायो खायो डंडी थियो वेठी आई। मुड़स जो त ज़रा बि एहसास अथई तोखे? मां कहिड़ो एहसास कयां तुंहिंजे पुट जो? मुंहिंजो एहसास कयो अथई? नशो हाणे ॾीस नशो। मुंहिंजी ज़िंदगी त तव्हां बर्बाद करे छॾी। हाणे खणी मूंखे माफ़ कयो, मूं ते रहम कयो। कुछ भी हुजे मूंखे पैसा खपनि। पैसा खपनि किथां आणिया पैसा? को हिकिड़ो ॾींहुं हुजे त पिनी सिनी आणे ॾे। रोज़ रोज़ मूंखे केरु कोन ॾींदो। रोज़ रोज़ किथां पैसा आणींदसि? प्रिया मूंखे तूं पैसा ॾे न। मूंखे मुंहिंजी खुराक खपे प्रिया। देसी खपे या विलायती, मतलब मूंखे खपे। मूं वटि कख बि कोन्हे। हिकिड़ी इज़त हुई हो बि तूं नीलाम करे छॾी। मूं वटि कुझु न आहे हाणे बचो जेको मां तव्हांखे ॾियां। तूं सुल्तान जे बकरियुनि मां वञी हिकिड़ी बकरी खायाइसि त मां विकिणी पंहिंजो डोज़ पूरो कयां न। हा ओए हे इहा बा कम जी ॻाल्हि कई अथई। हा ॻाल्हि त ॿुध। छोरी वारो कर। वञ सुल्तान जे ने हेतिरियूं बकरियूं अथसि ने मां हिकिड़ी बकरी काए अच। जेकॾहिं ने वलर मां हिकिड़ी वेसि त कहिड़ी थी? ऐं घोरी मुंहिंजे पुट तां। सुल्तान बशू के पंहिंजी बकरी छो ॾींदो? केड़ो बशू सुल्तान जे चाचे जो पुट आहे। हाँ जवाब त कीअं थी ॾे? ॾिसां कीअं नथी तूं बकरी काए अची। आ बशू उथी मूंखे सोंटो त खणी ॾे, पोइ ॾिसां त कीअं थी डोड़ंदी वञे। हाँ मां सोंटी हुजे साण त गॾु गोई न करे। खणो अहिड़ो नंढो को। जवाब थी ॾी मूंखे। हा हिन खे खुटी खयो बीठी अथसि। वठे त ख़बर पए मोत चाचा हिम्मत न हार। ज़ालिम जी उम्र घटि थींदी आहे ऐं ज़ालिम जल्दी पंहिंजे अंजाम ते पहुची वेंदा आहिनि ऐं इन ज़ालिमनि जो अंजाम बुरो थींदो आहे। अल्लाह पुॼंदो सालार कमज़ोरनि खे पंहिंजो ॾाढ थो ॾेखारे। सालार पंहिंजो ॾाढ केतिरो बि छो न ॾेखारे, पर रब खां ॾाढो न आहे चाचा। केॾो बि ज़ुल्म छो न करे, पर असां आण कोन मञीदासीं। जीअं जीअं तपे ॾींहुं तीअं तीअं ताणे पंध में को आगाह जो ॾींहुं बांभण बरोचंस। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।